शमीर खान जी गद्दार संगत के कोले हथ कयो छो त मुड़स माण्हू खे उनजा भाड़िया यार ई माराईंदा आहिनि। ऐं हा हिकु ॿी ॻाल्हि त उनजो क्लोज़ दोस्त जेको इहो रहीम आहे इहो केरु आहे? हाँ साईं, इहो रहीम शमीर खान जो साॼो हथ आहे। ऐं असांखे इहो साॼो हथु फौरी तौर ते कपिड़ो आहे। हाणे ॿुधाईंदुसि शमीर हिन रुखसार खे त शेरोज़ सां कीअं अटकाइबो आहे। हाणे मां उन्हनि ॿिन्ही खे पंहिंजे इन्हनि आङुरियुनि ते नचाईंदुसि ऐं उन्हनि खे इहो ॿुधाईंदुसि त कंहिंजे ज़हन सां कीअं खेॾिबो आहे। बाबा मुखा नौरोज़ सॼी ज़िंदगी कोन विसरी सघंदो बाबा। बाबा जेतिरे क़दुरु न मूंखे ॼाण आहे ऐं सुधा त इहो नौरोज़ मरी चुको आहे। इहा सरबस्ती कहाणी मूंखे सालिया ॿुधाई हुई। बाबा अदा हिन दुनिया में न रहियो आहे त हाणे मां वेही करे इहे सभु शिकायतूं कंहिंसां कयां बाबा?